अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध, छापोटियूं साल 2020 ईस्वी। डॉक्टर इशरत हुसैन ज़ुबैरी। ही यादगार मज़मून रिसाले उर्दू नामा जे 22 परचे दिसंबर 1965 ईस्वीअ में छपियल आहे। उनजो सिंधी तर्जुमो रिसाले मेहराण जे परचे नंबर 4 साल 2012 ईस्वीअ में छपियो आहे। तर्जुमो आज़ाद काज़ी। इहा साल 1958 जी ॻाल्हि आहे। मार्च जी 2 तारीख़ हुई। असांखे भंबोर वञिणो हो। भंबोर खां शायदि हाणे हर को वाक़िफ़ु आहे, पर उन दौर में सवाइ मख़सूस माण्हुनि जे कंहिंजो बि न उन पासे ध्यानु हो, न कंहिंखे ख़बर हुई। उन ॾींहुं भंबोर जी खोटाईअ जो इफ़्तिताह थियण वारो हो। कराचीअ मां तक़रीबन 8 बजे असांजो काफ़िलो निकितो। जनाब मुमताज़ हसन साहब, फाइनेंस सेक्रेटरी, मिस्टर कोरियल, डायरेक्टर आसार क़दीमा खातो। ही न्याज़मंद ऐं हिकु जर्मन ख़ातून डॉक्टर एनी मेरी शिमिल, जेका हाणे त शाह लतीफ़ ऐं अलामा इक़बाल ते घणो कुझु लिखण करे सॼे पाकिस्तान में मारूफ़ ऐं मुअज़्ज़ज़ आहे, पर उन दौर में पहिरियों भेरो कराची आई हुई। असांजे काफ़िले में हिकिड़ो ॿियो मुअज़्ज़ज़ शख़्स बि शामिल हो। डिघो क़दु, अछो रंग, शक्ल शरीफ़ाना ऐं ख़ूबसूरत, ॾाढ़ी कूड़ियल, नंढियूं मुछूं, अखियुनि में चमक, आवाज़ संजीदा, नरम ऐं बावकार, पंहिंजे रंग ढंग में दोस्ताणो अंदाज़, कुशादा दिलि ऐं मस्तानी अदाउनि जो मालिक, मथे ते ढिलो छटीह नमूने फ्लैट हैट, वॾनि पाचनि वारी खुलियल पेंट, ढिलो कोट, लिबास जी ठाह ऐं छंड फूक खां बिना बेनियाज़। इहो हो मरकज़ी हुकूमत जो तालीमी मशीर डॉक्टर इशरत हुसैन ज़ुबैरी। शायदि असां पहिरियों भेरो मिली रहिया हुआसीं। भंबोर ताईं पहुचंदे पहुचंदे असीं हिक ॿिए खां वाक़िफ़ु थी वियासीं। बाक़ी जा घटिताई हुई। उन जो पुरावो हिक ॿिए सां तारुफ़ कराइण वक़्तु मुमताज़ हसन पंहिंजे दिलकश अंदाज़े बयां सां करे वरितो। भंबोर जी टकरीअ ते जॾहिं असां क़दम रखियो त असीं ॿई दोस्त हुआसीं, हिक ॿिए जे वेझो अची चुका हुआसीं। हिक ॿिए लाइ दिलुनि में गरम जोशी हुई ऐं पाण में राब्ता वधाइण लाइ दिलुनि में हिक क़िस्म जी कशिश महसूसु करे रहिया हुआसीं। खोटाईअ जो इफ़्तिताह मुमताज़ हसन साहिबु पाण ज़मीन में पहिरियों लपो हणी कयो। उनखां अॻु जो उन क़दीम तारीख़ी भिड़े खे खोटियो वञे, असां ख़ुदा ताला जी बारगाह में घणे ख़ुलूस मां दुआ घुरी। उहा दुआ इशरत हुसैन ज़ुबैरीअ घुरी हुई। हिकु ॾींहुं सुबुह जो टेलीफोन जी घंटी वॻी। ख़लीफ़तुल वासिक़ बिल्लाह जो कहिड़ो दौरु आहे? 227 हिजरी खां 232 हिजरी ताईं। अच्छा, त पोइ तव्हां हिकदमि हलिया अचो। उहा मुमताज़ हसन जी फ़ोन हुई। संदसि आवाज़ में घबराहट हुई, जंहिं मंझां मूं ईअं सम्झो त कोई तमामु अहम मसइलो आहे। जॾहिं बि का ख़ासि ॻाल्हि हूंदी, काई दिलचस्प शइ खोलणी हूंदी, को मख़तूत लभंदो, म्यूज़ियम लाइ काई शइ ख़रीद करण लाइ ईंदी हुई, तारीख़ी दस्तावेज़ मिलंदा हुआ, कंहिं बि वॾे इल्मी कम लाइ प्रोग्राम जोड़णु या कंहिं इल्मी अंजुमन ठाहिण जो इरादो हूंदो, त मुमताज़ हसन साहब जो फ़ोन ते अहिड़ी तरह आवाज़ु तेज़, घबरायल ऐं तजसुस वारो थी वेंदो हो, ॼणु शहर में बाहि लॻी वई हुजे ऐं हू फायर ब्रिगेड खे इतलाह ॾेई रहियो हुजे, या कंहिं अचानक मौत जो इतलाह फ़ौतीअ जे अज़ीज़नि ताईं पहुचाए रहियो हुजे। हू वॾे सब्र तहमुल वारो हो, ॾाढो तजुर्बेकार ऐं ऊन्हो। संदसि प्यारी धीउ फ़ौत थी वई त बि पंहिंजे लहजे में कॾहिं बि घबराहट वारी कैफ़ियत पैदा थियणु न ॾिनई। नंढा वॾा ॿिया भेड़ा मसइला ज़िंदगीअ में आयसि, जेके काफ़ी घबराहट पैदा करे पिए सघिया, पर हीउ शख़्स कॾहिं बि बेक़रार न थियो। उहा बेक़रारी, परेशानी ऐं उहा हैजानी कैफ़ियत रुॻो उन महिल ज़ाहिर थी पवंदी हुई जॾहिं को इल्मी मसइलो या मामिलो साम्हूं ईंदो हो। उहा कैफ़ियत उन वक़्त खां अञा बि वधीक वई हुई जॾहिं खां इशरत हुसैन ज़ुबैरीअ एजुकेशन जी चार्ज वरिती हुई। ॿई हिकु जहिड़ा मज़ाकी हुआ, ॿई इल्मु दोस्त हुआ ऐं ॿई हम मज़हब हुआ। उन करे संगती थी विया हुआ ऐं ॿई पाकिस्तान लाइ कुझु करणु घुरनि पिया। उन करे ज़ुबान ऐं अमल में अहिड़ी बेचैनी लाज़मी हुई। मरकज़ी सेक्रेटरीट में फाइनेंस सेक्रेटरीअ जे दरवाज़े ते पटे वालो मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हो।
जीअं ई मां अंदरि दाख़िलु थियुसि मूं ॾिठो त ही ॿई साहिब हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं वेठा हुआ। मूंखे ॾिसंदे ईअं फ़ातिहाना अंदाज़ में मुश्किया जीअं उन्हनि को वॾो राज़ मालूम करे वरितो हुजे, या उन्हनि खे कंहिं वॾे ॻुझे ख़ज़ाने जो राज़ मिली वियो हुजे, या कंहिं अहिड़े मसइले खे उन्हनि सुलझाए छॾियो हुजे जंहिंखे सुलझाइण लाइ सॼी उमत 1400 सालनि खां मथा कुट करे रही हुई। मां जॾहिं कुर्सीअ ते वेठुसि उन वक़्तु ज़ुबैरी साहिबु पंहिंजे खीसे मां वॾे एहतियात सां हिकिड़ो लिफ़ाफ़ो कढियो। ज़ुबैरी साहिबु जॾहिं मुस्कुराईंदो हो तॾहिं संदसि दिली ख़ुशीअ जा आसार मुंहं मां ज़ाहिर थी पवंदा हुआ। संदसि पेशानी जेका कुशादी हुई तंहिं ते घुंज पइजी वेंदा हुआ, जेके ॾाढा सुहिणा ऐं दिलकश महसूसु थींदा हुआ। ॾंद ॾाढा सुहिणा हुअसि जीअं मोती पोयल हुजनि। मुस्कुराइण महिल ॾंदनि जो तवाज़ुन ऐं जड़ावत ॾिसण वारे खे ॾाढो मुतासिर कंदी हुई। लिफ़ाफ़ो ॾींदे जेका मुश्क संदसि चहिरे ते ज़ाहिर थी सा मूंखे पसंदि आई, ऐं अञा बि जॾहिं मां उनजो तसवुरु कंदो आहियां त दिलि जी अजीब हालत थी वेंदी आहे। लिफ़ाफ़े मां हिकिड़ो सोनू सिको निकितो। चओ मुंहिंजा साईं, मुमताज़ हसन ऐं ज़ुबैरी साहिब जी ज़ुबान मां हिकु ई वक़्तु निकितो, हीउ छा आहे? वासिक बिल्लाह जो सिको आहे। किथां मिलियो? भंभोर मां। अॻिते हली मालूम थियो त उहो सोनू दीनार दुनिया में वाहिद अकेलो सिको आहे। ज़ुबैरी साहिब ऐं मुमताज़ हसन लाइ उनखां वधीक ॿी कहिड़ी दौलत थी पई सघी? ॿई ख़ुशि हुआ। उनखां पोइ ॿई सकाफ़ती इल्मी ऐं अदबी तहरीकुनि में अञा वधीक सरगर्म थी विया। हीअ बि 1958 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे। सुबुह जा 10 थिया हुआ। उहा ई फ़नांस सेक्रेटरी वारी आफ़ीस, उहो ई मुमताज़ हसन ऐं उहो ई इशरत हुसैन ज़ुबैरी। अॼोके सिलसिले जी हिकु ॿी विहक अॻु बि थी चुकी हुई। असां सरकार जे हुकुम सां उर्दू डेवलपमेंट बोर्ड कराचीअ जो बुनियादु विधो। मुमताज़ हसन जी कोशिशि हुई ऐं ज़ुबैरी साहिब जी ताईद हिकिड़ो स्कीम ठाहिण वारो ऐं ॿियो बेधड़क पैसा ॾियण वारो। पोइ छो न स्कीमूं ठहंदियूं ऐं कीअं न कम थींदा। अॼु उर्दू डेवलपमेंट बोर्ड जे बुनियादी कमेटीअ जो ॿियो इजलास हो। यादि नथो अचे त उन वक़्तु मूंखां सवाइ ॿिया कहिड़ा कहिड़ा मेंबर मौजूदु हुआ। उन गरजाणीअ में ज़ुबैरी साहिबु लुग़त जा उसूल ऐं लुग़त नवेसीअ जे फ़न ऐं घुर्जुनि बाबति हिकु आला नोयत जो इल्मी मक़ालो पढ़ी इजलास जो इफ़्तिताह कयो। मूंखे ख़बर कोन्हे त मक़ाले जो छा थियो। संदसि काग़ज़नि में उहो आहे बि या कोन्हे। जेकॾहिं उहो शाया थी पवे त छा चइजे, उहा वॾे कम जी शइ आहे। उन ई गरजाणीअ में तइ थियो त इदारो उर्दूअ जे वसी तारीख़ी लुग़त मुरतब करे मौलवी अब्दुल हक बाबा उर्दू मरहूम मग़फ़ूर खे लुग़त वारे कम जो सरबराह मुक़ररु कयो वियो। हज़रत जोशम अली आबादी इल्मी मशीर वारी हैसियत सां मुक़ररु थियो। हिकिड़ी ज़ेली कमेटी जोड़ी वई जंहिं जूं मीटिंगूं सिंधी अदबी बोर्ड जे आफ़ीस में ऐं मुंहिंजे घर ते थींदियूं हुयूं, जिन में उसूल ज़ाब्ता ऐं दफ़्तरी क़ानून वाज़े कया विया। डॉक्टर सैयद अब्दुल्ला, डॉक्टर अबुल लैस सिद्दीकी ऐं डॉक्टर शौकत सब्ज़वारी बि उन कमेटीअ जा मेंबर हुआ। डॉक्टर इशरत हुसैन ज़ुबैरी ग़ालिबन मशरिक़ी पाकिस्तान जी कंहिं यूनिवर्सिटीअ मां मरकज़ी हुकूमत जो तालीमी मशीर मुक़ररु थी वॾे जज़्बे सां कुझु करण वारे इरादे सां पहुतो हो। मुमताज़ हसन जहिड़ी समझदार आकिल ऐं इल्म परवर मशीर सां इल्मी सहकार संदसि जज़्बे ऐं घणो कुझु करण वारे इरादे खे वधीक तक़वियत बख़्शी ऐं ताक़त ॾिनी। ॿिन्हिनि जो ख़्यालु हो त कंहिं मुल्क, क़ौम ऐं हुकूमत जी इज़त आबरूमंदी जो इन्हिसार चंद जदीद क़िस्म जे इमारतुनि ऐं क़ीमती कपिड़नि पहिरियल कारिंदनि ते नाहे हूंदो। पर का बि क़ौम उन वक़्तु सुरख़ुरू थिए थी ऐं को मुल्क दुनिया में तॾहिं इज़त हासिलु करे थो जॾहिं उन वटि तारीख़ जो सरमायो वसी पैमाने ते महफ़ूज़ हुजे, क़दीम आसारनि जो सिलसिलो मुनज़म ऐं तरतीब सां हुजे, कुतुबखाना, म्यूज़ियम ऐं इल्मी अंजमनूं झझियूं हुजनि, पंहिंजे तारीख़ी विरसे ऐं सक़ाफ़ती रिवायतुनि जे अज़मत जा बुनियाद न फ़क़ति मुस्तहकम हुजनि पर उन्हनि ते शऊरी फ़ख़ुरु पिणु हुजे। संदन ख़्यालु बिल्कुलु सही हो। दुनिया जूं ॿियूं मुअज़्ज़िज़ क़ौमूं पंहिंजी क़दीम रिवायतुनि जे ई बुनियाद ते दुनिया में इज़त ऐं आबरूअ सां ॾिठियूं वेंदियूं आहिनि। मिल्कियत जी घणाई, वॾियूं वॾियूं कोठियूं, सोफ़ा ऐं रेफ्रिजरेटर कंहिं क़ौम खे दौलतमंद करे सघनि था पर अज़मत ऐं वक़ार नथा बख़्शे सघनि। उन वक़ार ऐं अज़मत जूं दीवारियूं फ़क़ति सक़ाफ़ती विरसे जे बुनियादनि ते ई खजंदियूं आहिनि। इशरत हुसैन ज़ुबैरी अचण सां मुमताज़ हसन साहिब सां मिली
ज़िक्र कयल बुनियादी उसूलनि तहत हिन नई मुल्क खे पंहिंजे विरसे खां वाक़िफ़ु करण लाइ तकड़ा तकड़ा क़दम खणणु शुरू कया हुआ। संदन रस्ते में काई रुकावट कान हुई। ॿिन्ही जूं शख़्सियतूं नुक्ताचीनीअ खां मथे हुयूं। ॿिन्ही जो किरदारु आङुर खणण खां मथां हुओ। उन करे ॿिन्ही गॾिजी काफ़ी कम कया ऐं कई इल्मी इदारा ठाहिया। अॼु जेका थोरी घणी सक़ाफ़ती इज़त हासिलु आहे उहा उन्हनि कारनामनि जे तुफ़ैल आहे। ग़ालिबन 1958 ईस्वीअ जे नवंबर जो महीनो हो। मां सेप्टेंबर खां पंहिंजे घर में बीमार पियो हुउसि। शाम जो 8 ताईं जे विच धारे ही ॿई दोस्त 8-9 जे विच धारे ही ॿई दोस्त मूं वटि आया। मुमताज़ हसन जी उहा आदत हुई त जॾहिं बि खेसि को सदमो पहुचंदो हो तॾहिं बज़ाहिर सब्र खां कमु वठंदो हो, पर अंदर में बाहि ॿरंदी रहंदी हुयसि। अहिड़ी हालति में खेसि जॾहिं को दिलि घुरियो दोस्त मिली वेंदो हो त अक्सर करे शहर पढ़णु लॻंदो हो ऐं ज़ाब्ते जे बावजूदि अखियूं बि भरिजी ईंदियूं हुयसि। कॾहिं कॾहिं थधा साह खणणु लॻंदो हो ऐं मुंहुं फेरे अखियूं बि उघंदो रहंदो हो। इशरत हुसैन ज़ुबैरी अंग्रेज़ीअ जो जियद आलिम हो। अहिड़ो आलिम ऐं अहिड़ो उस्तादु जंहिं ख़ुदि अहले ज़ुबान वारनि वटि बि वॾी तम तराक सां पंहिंजी जाइ ठाही वरिती हुई। पर हू उन जे बावजूदि जीअं त मालदार न हो, उन करे साॻियो मशरिक़ी मुस्लमान, साॻियो इबादत गुज़ार ऐं साॻी आलमाना कसर नफ़्सी ऐं सादगी, ढिली अंग्रेज़ी पोशाक ऐं मशरिक़ी जिस्म में मुस्लमान जो रूह हुउसि। खेसि अंग्रेज़ी शहर ऐं चवणनि सां गॾोगॾु फ़ारसी ऐं उर्दू जा शेर पिणु यादि हूंदा हुआ ऐं महल मौक़े सां शेर बयानु करणु चङी तरह ॼाणंदो हो। मूंखे दिलि जी बीमारी हुई। ही ॿई दोस्त एहतियात कंदा हुआ त मुंहिंजे अॻियां कंहिं तकलीफ़ वारे वाक़े जो इज़हार न थिए। मुमताज़ हसन जी धीउ जी वफ़ात थी चुकी हुई। दिलि कब्जेसि पई। घर मातम जो मैदान थियो पियो हुउसि। पर जॾहिं मिज़ाज पुरसीअ लाइ मूं वटि ईंदो हो त कोशिश उहा कंदो हो त हिन जे अंदर जी कैफ़ियत मूं अॻियां ज़ाहिर न थिए। पर केसीं ताईं? हू मोमिन आहे, उन करे 1000 भेरा ज़ब्त ऐं तहमुल जे बावजूदि हिन जे दिलि जी कैफ़ियत संदसि चहिरे मां ज़ाहिर थी पवंदी हुई। हू 1000 भेरा लिकाए पर चहिरो कॾहिं बि राज़दान थी नथो सघे। उन शाम जो हू कुझु वधीक परेशान हो। मूं ॾिठो त इशरत हुसैन ज़ुबैरी साहिबु पिणु मलूल आहे। मां ताड़े वियुसि पर हिमत कान थी जो पुछां। मां पाण बि ॾिनुसि पिए जेकॾहिं काई अहिड़ी तहिड़ी ॻाल्हि थी त ख़बर नाहे छा थींदो। ॿिन्ही शेर पढ़णु शुरू कया। ॿिन्हिनि जे मुंहं जो पन्नू लहंदो पियो वियो ऐं मुमताज़ हसन केतिरा भेरा अखियूं फेरे ॻोढ़ा पिणु उघिया। कंहिं स्कीम बाबति मूं ॻाल्हि कढी। तॾहिं मूं ॾिठो त ॿई दोस्त मामूल मूजिबि गरम जोशीअ सां उन ॻाल्हि ॾांहुं मुतवजो न थिया। हां हूं करे टारण जी करे रहिया हुआ। बहरहाल काई ॻाल्हि अहिड़ी हुई जो जवाबु ॾियण खां सवाइ हिननि लाइ को चारो कोन हो। ॿई मजबूर हुआ। उन महिल राज़ ज़ाहिर थियो त जनाब इशरत हुसैन ज़ुबैरी अनक़रीब पंहिंजे उहिदे खां आजो थियण वारो आहे। उन करे हाणे हू कुझु नथो करे सघे। समूरा इरादा ऐं सभई प्रोग्राम ख़तमु। जज़्बनि में माठार अची वई हुई। मुमताज़ हसन जॾहिं कंहिं रूहानी तकलीफ़ में मुब्तला हूंदो हो त हिकदमि कंहिं दिली दोस्त जो घर पनाह गाह तौरु ॻोल्हींदो हो ऐं उते कुझु घड़ियूं वेही दिलि विंदराए पोइ हलियो वेंदो हो। मालूम थियो त उन वक़्तु बि ज़ुबैरी साहिब जी वांदे थियण वारी ॻाल्हि ते सख़्तु रूहानी कोफ़्त ऐं अज़ियत में गिरफ़्तार हो ऐं खेसि पनाह जी ज़रूरत हुई। ॻाल्हि बि नाज़िक ऐं ॾुखारे थियण जहिड़ी हुई। पाकिस्तान जे इल्मी ऐं सक़ाफ़ती इस्तकाम ऐं अज़मत लाइ ही ॿई शख़्स जेकी कुझु करण वारा हुआ उन जी अञा शुरूआति थी हुई। ज़ुबैरी साहिब खे उहो ॾुख कोन हो त हू पंहिंजे उहिदे खां आजो थी रहियो आहे। चवंदा आहिनि त पाए गदा लंग नीस्त मुल्क गदा तंग नीस्त। इल्म जो ऐं अमल जो साहिबु हो। खेसि ख़ुदा या दौलत बख़्शी हुई जंहिंजो न ज़वाल अची पिए सघियो ऐं न उहा ख़तमु थियण वारी हुई। जिते बि वञे हा उते इज़त माणे हा। शींहुं जंहिं बि जंग में वेंदो आहे उतां पंहिंजो शिकार करे वठंदो आहे। आख़िरकार थियो बि ईअं। वतन मां निकितो माण्हू सम्झो ग़रीबुल वतन थी वियो। पर हू गैरनि में वियो ऐं पंहिंजनि खां वधीक मर्तबो माणियाई। इशरत हुसैन ज़ुबैरीअ सां मुंहिंजी उहा आख़िरी मुलाक़ात हुई। पोइ हू यूरोप हलियो वियो ऐं मां मनीला वञी पहुतुसि। हिक ॿिए जी ख़बर न रही। हिक भेरे मुमताज़ हसन वटि उन जा ख़त ॾिठमि। दोस्तनि जी यादि ऐं वतन जी मुहबत में कई दिलसोज़ शेर लिखियल हुआ। ईअं पिए मालूम थियो ॼण संदसि जिस्म त जिते आहे उते वॾे आराम में आहे, पर संदसि रूह बेक़रार आहे।
दोस्तनि लाइ ऐं वतन जी ख़ातिर। हिकु ॾींहुं शाम जो मां पुराणियूं तस्वीरूं ॾिसी रहियो हुउसि। भंभोर वारे उन सफ़र में मूं जेकी तस्वीरूं कढियूं हुयूं उहे अॻियां अची वियूं। मुमताज़ हसन, डॉक्टर एनी मेरी शिमिल, मिस्टर कोरियल ऐं डॉक्टर इशरत हुसैन ज़ुबैरी, छपरीन मां टोपी, ढिलो ढिलो अंग्रेज़ी लिबास, वेकिरी पेशानी, खिलमुख चहिरो, केतिरे वक़्त ताईं उन्हनि पुराणियुनि यादुनि में गुम रहियुसि। ॿिए ॾींहुं मालूम थियो त इशरत हुसैन ज़ुबैरी ग़रीबुल वतनीअ में हिन फ़ानी जहान मां काल्ह मोकिलाए वियो। इहो उहो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं मां संदसि तस्वीरूं ॾिसी रहियो हुउसि। मौत बरहक़ आहे, हर कंहिंखे मरणो आहे। हिकिड़ो मौत इनफ़रादी हूंदो आहे, हिकिड़ो मौत अहिड़ो हूंदो आहे जेको ख़ानदान ते असरअंदाज़ थींदो आहे, जंहिंजो असरु सॼे क़बीले ते पवंदो आहे। पर हिकिड़ो मौत अहिड़ो बि हूंदो आहे जंहिंजो असरु इज्तिमाही ज़िंदगी ऐं सॼे मुआशिरे ते पवंदो आहे। उहो हिकु आलिम जो मौत हूंदो आहे जंहिंसां सॼी क़ौम खे नुक़सानु पवंदो आहे। इशरत हुसैन ज़ुबैरीअ जो मौत फ़र्द जो मौत कोन्हे। हीअ मौत उहो कोन्हे जंहिंजो असरु रुॻो ख़ानदान ते पवे या क़बीलो मुतासिर थियो हुजे। हीअ उहो मौत आहे जेको सॼे मुल्क ऐं समूरी क़ौम लाइ नुक़सान जो कारणु थियो। इशरत हुसैन ज़ुबैरी हर रोज़ु क़ौम में पैदा कोन थींदा आहिनि। क़ौमुनि खे अहिड़नि फ़र्दनि जे वञण जे करे जेको नुक़सानु पवंदो आहे उन जो अहसासु तमामु देरि सां थींदो आहे, पर उन अहसास जा असर आर्ज़ी न मुस्तक़िल हूंदा आहिनि। ज़ख़्म जॾहिं थधो थींदो आहे तॾहिं उन जे सूर में वधीक शिदत ईंदी आहे। राशिदी साहिब जे हिन दिलचस्प मज़मून जो ॿियो तर्जुमो टिमाही तख़युल जे साल 2016 ईस्वीअ में पर्चे नंबर 2 में छपियो आहे। मुतर्जिम मोहम्मद सिद्दीक़ मंगियो।